पीटीसीएल ग्रुप वर्ल्ड बैंक जी सब्सिडरी इंटरनेशनल फाइनेंस कॉर्पोरेशन खां $40 मिलियन जे कर्ज लाइ ॻाल्हियूं करे रहियो आहे त जीअं टेलीनार पाकिस्तान खे ख़रीद करे सघिजे। 29 अगस्त 2023 ते पीटीसीएल ग्रुप पारां बोर्ड ऑफ डायरेक्टर्स साम्हूं समूरा तफ़सील रखण बाद कंपनी खे हिकु टारगेट कंपनी जी ॿोली ॾियण लाइ इजाज़त मिली वई आहे। जेतोणीकि इन सिलसिले में SECP खे लिखियल ख़त में पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज खे कंपनी जेको ख़त लिखियो उन में को ज़िक्र नाहे, पर टेलीनार पाकिस्तान जे नाले सां हलायल कंपनी हुई जेका पाकिस्तान में पंहिंजा शेयर्स विकिणे मुल्क मां निकिरण जी ख़्वाहिशमंद आहे। पीटीसीएल ग्रुप ऐं IMFC विच में ॻाल्हियूं आख़िरी मरहले में आहिनि ऐं हू $400 मिलियन जे कर्ज लाइ तफ़सीलनि खे हतमी शिकिल ॾेई रहिया आहिनि। टेलीनार जे बोर्ड ऑफ डायरेक्टर मां उमेद कई पई वञे त उहे नवंबर या दिसंबर 2023 में हिकु इजलास दौरान इन्हनि आशुनि ते गौर कंदा। ज़रियनि मूजिबि इन हवाले सां 2 आछूं आयूं आहिनि, हिकु त लिबनानी ग्रुप ऐं ॿी पीटीसीएल ग्रुप कई आहे। हाणे सवाल पुछियो वियो आहे त इन जो जवाबु वक़्तु अचण खां अॻु मिलणु घुरिजे। स्टॉक एक्सचेंज खे पीटीसीएल तरफ़ां जेको ख़त लिखियो वियो हो उन में टेलीनार पाकिस्तान खे ख़रीद करण जो इरादो ज़ाहिर कयो वियो हो ऐं इन ट्रांज़ेक्शन्स ते $4 खां $5 मिलियन रक़म ख़र्च थींदी।